अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। साईं ॿुधाए चांहि पीअण मानी खाईंदव? चांहि खड़िया दूध वधी। सारे कोप चांहि का दूध पती। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अदा परेशान वेठा आहियो, ख़ैर त आहे? तेरा पेरी ॿुधाए चांहि पीअंदे? छो न, चांहि ज़रूरी पीअंदासीं। अबा चांहि खड़िया। हा भाई चांहि थे खणी वियो चां। हा त हाणे ॿुधाए, ए हवाला सफ़ा परेशान वेठो आहीं। अदा छा ॿुधायां, सेठ खां अचमियो कणिक जो हिसाब करायमि, हाणे परेशान वेठो आहियां। खाइला झाड़ू कोन थो बचे, हिकु कणिक जे फसल जो एवरेज कोन्हे, ॿियो गानो एतिरियूं त महांगियूं आहिनि जो बचे ई कुझु कोन थो। अदा चवीं सच थो, पाण वटि ज़मीनदारी तबाह आहे, पाणी जी खोट, दवाऊं बिज महांगो, फसल जो न एवरेज न रेट, बचे कुझु ई कोन थो। वालेकुम। अदा तबसरा वरी ॿिया कड़ा ॿई वेठा सूरो, ज़मीनदार वेचारा परेशान, सेठिन जा कर्ज ऐं ॿियो फसल मां बचे कुझु ई कोन थो। आऊं त अल्लाह ताला जो शुक्र थो करियां, मुंहिंजी फसल सुठी थिए थी ऐं बरकत बि पवे थी ऐं कंहिं ॻाल्हि जी परेशानी बि कोन्हे। भाऊ इहा अजीब ख़बर थो करी, तूं असांजे इलाइक़े जो ज़मीनदार आहीं, असीं सभु परेशान लॻा पिया आहियूं ऐं तूं चवंदो मूंखे का परेशानी कोन्हे। अदा पोइ तूं बिज दवाऊं कहिड़ियूं इस्तेमाल थो करी ऐं ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे या ॿियो कहिड़ो तरीक़ो तूं ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहीं? आऊं तव्हां वांगुरु साॻियां बिज भाण ऐं दवाऊं इस्तेमाल थो करियां, मगर सिर्फ़ फ़र्क़ु एतिरो आहे त आऊं सेठनि खां व्याज ते न भाण वठां न बिज ऐं दवाऊं। अदा हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झणो पवंदो त व्याज अल्लाह ताला सां जंग आहे। ॿियो अदा अल्लाह ताला जे हुकुम मूजिब फसल मां अल्लाह जो हिस्सो यानी उशर कढी ग़रीबनि ऐं मिसकीननि खे ॾियां थो, जंहिं करे फसल मां अल्लाह साईं मुंहिंजी फसल में बरकत ॾिए थो। भले तो त असांजूं अखियूं खोले छॾियूं, हाणे असीं अॻिते लाइ व्याज जी लालच खां पाण खे बचाईंदासीं ऐं कणिक ऐं फसल मां अल्लाह जो पूरो हिसो कढी यानी उशर कढी ग़रीबनि ऐं मिसकीननि खे ॾींदासीं इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।